जी बिल्कुल, ज़िले मलीर ऐं ओभर में भी गैर कानूनी शादी हालनि बाबति जेको आहे नेब कराची में जमा कराइण लाइ तयारु कयल जेकी रिपोर्ट आहे उहा मंज़र आम ते अची वई आहे। KTN न्यूज़ जेको आहे गैर कानूनी शादी हालनि जी लिस्ट हथ करे वरिती आहे। नेब कराची जे हुकूमत SBCA ज़िले मलीर पारां 20 शादी हाल ऐं मार्कीज़ बाबति रिपोर्ट जमा कराई वई आहे, जॾहिं त SBCA ज़िले ओभर में जेके 15 शादी हालनि ऐं मार्कीज़ जी तफ़सील जमा कराई वई आहे। इहे ज़रिए चवनि था नेब जे नोटिस ते DG SBCA खे काल्ह नोटिस जारी कयो वियो हो, जंहिंमें मुकमल रिपोर्ट जमा कराइण जो चयो वियो। ज़रियनि मूजिबि ज़िले ओभर में 100 जे लॻभॻि गैर कानूनी शादी हालनि जो इंकशाफ थियो आहे, जॾहिं त ज़िले मलीर में बि 100 जे लॻभॻि शादी हाल मौजूदु आहिनि। हथायल दवीज़नि मूजिबि SBCA पारां नेब में जमा करायल रिपोर्ट में केतिरनि ई शादी हालनि खे जेका मुबैना तौरु बचायो वियो आहे ऐं ज़रियनि जो चवणु आहे त केतिरा ई शादी हाल SBCA जे मंज़ूरी या NOC खां सवाइ जेके आहिनि उहे तामीर कया विया, जॾहिं त कमर्शियल रहायशी ऐं फलाही प्लाटनि ते मार्कीज़ ऐं शादी हालनि जी तामीर लाइ बि का इजाज़त जेकी आहे उहा न वरिती वई। ज़रियनि मूजिबि गैर कानूनी शादी हालनि ऐं मार्कीज़ जा जेके आहिनि उहे 200 खां 1200 गज़ ताईं मुख़्तलिफ़ प्लाटनि ते तामीर थियल आहिनि, जॾहिं त कानूनी तरीक़े सां को बि शादी हाल 2000 गज़ खां घटि प्लाट ते नथो ठही सघे ऐं उहो बि बाहिरि कमर्शियल हुजे। नेब जेको आहे गैर कानूनी अदावतनि सबबि सरकारी खज़ाने खे पहुतल नुक़साननि जा बि जेके आहिनि उहे तफ़सील तलब कया हुआ ऐं SBCA जे ज़िम्मेवार अमलदारनि ख़िलाफ़ जेको आहे कार्रवाई बाबति बि रिपोर्ट घुरी वई ऐं काल्ह नोटिस में उन्हनि प्लाटनि ते क़ाइमु गैर कानूनी शादी हालनि ऐं मार्कीज़ ख़िलाफ़ जेको आहे कार्रवाई जी तफ़सील पिणु तलब कई वई, पर 2 ॾींहं गुज़रण बावजूदि अञा ताईं कंहिं बि शादी हाल ख़िलाफ़ का बि अमली कार्रवाई जेकी आहे उहा हिन महिल ताईं साम्हूं नज़र न अची सघी आहे। जी बिल्कुल, ज़िले मलीर ऐं ओभर में भी गैर कानूनी शादी हालनि बाबति जेको आहे नेब कराची में जमा कराइण लाइ तयारु कयल जेकी रिपोर्ट आहे उहा मंज़र आम ते अची वई आहे। KTN न्यूज़ जेको आहे गैर कानूनी शादी हालनि जी लिस्ट हथ करे वरिती आहे। नेब कराची जे हुकूमत SBCA ज़िले मलीर पारां 20 शादी हाल ऐं मार्कीज़ बाबति रिपोर्ट जमा कराई वई आहे, जॾहिं त SBCA ज़िले ओभर में जेके 15 शादी हालनि ऐं मार्कीज़ जी तफ़सील जमा कराई वई आहे। इहे ज़रिए चवनि था नेब जे नोटिस ते DG SBCA खे काल्ह नोटिस जारी कयो वियो हो, जंहिंमें मुकमल रिपोर्ट जमा कराइण जो चयो वियो। ज़रियनि मूजिबि ज़िले ओभर में 100 जे लॻभॻि गैर कानूनी शादी हालनि जो इंकशाफ थियो आहे, जॾहिं त ज़िले मलीर में बि 100 जे लॻभॻि शादी हाल मौजूदु आहिनि। हथायल दवीज़नि मूजिबि SBCA पारां नेब में जमा करायल रिपोर्ट में केतिरनि ई शादी हालनि खे जेका मुबैना तौरु बचायो वियो आहे ऐं ज़रियनि जो चवणु आहे त केतिरा ई शादी हाल SBCA जे मंज़ूरी या NOC खां सवाइ जेके आहिनि उहे तामीर कया विया, जॾहिं त कमर्शियल रहायशी ऐं फलाही प्लाटनि ते मार्कीज़ ऐं शादी हालनि जी तामीर लाइ बि का इजाज़त जेकी आहे उहा न वरिती वई। ज़रियनि मूजिबि गैर कानूनी शादी हालनि ऐं मार्कीज़ जा जेके आहिनि उहे 200 खां 1200 गज़ ताईं